वअल्लम आदम अल-अस्मा कुल्लहा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमहु सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। अज़ीज़ान गिरामी, स्टेज पे मौजूद अकाबरीन उलमाए किराम, खुसूसन कायद संद अल्लामा राशिद खालिद महमूद साहब, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुजाहिद दोस्तों, अज ही मदरसे तरफा अजीम शान दिस्तार बंदी के मौके ते अमाए असांजी मुलाकात ऐं हेड़ो सारो अजीम कॉन्फ्रेंस के अंदर अवां जी शिरकत, यह उन्हनि बातिल कुवतनि जे लाइ एक पैगाम आहे जन अरसे दराज खां वठी मनसूबा पे जोड़िया आहिनि। जन वॾी मुद्दत खां इहा सोच पे रखी त असांजे मनसूबनि ऐं असांजे प्रोग्रामनि जे एतबार सां मदारिस घटिजी वेंदा, उलमा ते कंट्रोल करे वेंदासीं, तलबा कुरान ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात नबवी जे तरफ़ और रग़बत कोन फरमाईंदा। लेकिन अज जे मदारिस जे इज्तिमाआत, खुसूसन हिन नंढड़े इलाके जे अंदर हेॾो सारो अज़ीम शान इज्तिमा उन्हनि कुवतनि खे इहो पैगाम थी पहुचाए त अवां लखें मनसूबा ठाहियो, अवां केतिरा ई प्रोग्राम ऐं पंहिंजा मनसूबा ठाहे करे मदारिस ते कंट्रोल करण जी कोशिशि कयो। इहो अवां जो ख्वाब इंशाअल्लाह ताला शर्मंदा ताबीर कतल कोन थींदो। इहो उलमा जी जमात जमीयत उलमा इस्लाम जी ज़ेर साया ही मदारिस इंशाअल्लाह ताला हिन कौम जी खिदमत कंदा रहंदा। हिन कौम जी क़यादत जो हक़ उलमा जो आहे, उलमा पूरो हक़ अदा करे रहिया आहिनि इंशाअल्लाह ताला। ऐं हिन कौम खे उलमा जी जद्दोजहद ते मुकम्मल एतमाद आहे इंशाअल्लाह। छा वाकई सही आहे? हथ खड़ी करे तमां उलमा जमीयत उलमा इस्लाम ते खुसूसन पंहिंजे एतमाद जो इज़हार कयो त इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे उलमा ते मुकम्मल एतमाद था कयूं। हथ खड़ी करे सभु चओ, असांजो मुकम्मल एतमाद आहे उलमा ते, खुसूसन जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत ते। जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत असांखे जंहिं वक़्तु हुकुम कंदी इंशाअल्लाह ताला असांजो खून जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत ते जेकॾहिं कुर्बान थिए त असां फ़ख्र कंदासीं। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मुजाहिद दोस्तों, अवांखे मालूम आहे अवांखे मालूम आहे दोस्तनि जमात ते अॻे प्रोग्राम पहुतल आहे त 5 फरवरी जुम्मतुल मुबारक जे ॾींहुं जमीयत उलमा इस्लाम जो मरकज़ी अमीर कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान साहब मद्दल्लहुल आली जन जे हुक्म मुताबिक इजहार यकजहती जब कश्मीर के उन्वान ते पूरे मुल्क के अंदर तमाम डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर ते रैलियन जो है एहतजाजात जो इंतज़ाम थी चुको है। तो ज़िले घोटकी जी इजहार यकजहती रैली, मोटरसाइकिल रैली इंशाअल्लाह ताला सुबह जो 9 बजे मीरपुर माथेरो बस स्टैंड हज़रत मौलाना अजीज़ अहमद साहब दायो जे मदरसे खां कढी वेंदी। जमात जो हुक्म आहे त भरपूर अंदाज में तमामी जमीयत उलमा इस्लाम जा कारकुननि में शिरकत फरमाइनि ऐं उन्हीं सां गॾोगॾु हस्ब रिवायत जहिड़े तरीक़े सां कायद मिल्लत इस्लामिया मंज़िलगाह जे इस्तार फज़ीलत जी कॉन्फ्रेंस में
तशरीफ़ फरमा थींदा आहिनि। तो इन एतबार से कायद मिलत इस्लामिया 11 फरवरी ते जामिया इस्लामिया हमादिया मज़हरुल उलूम मंदलगार के अंदर तशरीफ़ फरमा थी रहा आहिनि। अवां दोस्तन के बिनन प्रोग्रामन की दावत ॾिजे थी त भरपूर अंदाज में बिनन प्रोग्रामन में शरीक थी करे उलमा सां यकजहती जो सबूत दियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां खे हिम्मत जुरत इखलास नियत सां हिन में शिरकत करनी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। माशाअल्लाह।